गर्मा गर्म चांहि जो हिकु कप ख़राब ॾींहं खां वेंदे ख़राब दिमाग़ ताईं सभु ठीकु करे सघे थो, पर जॾहिं वधीक चांहि पीती वञे त इहो नुक़सान ॾिए थो। ज़रूरत खां वधीक चांहि पीअण कैंसर जो सबबु बणिजी सघे थी। चांहि आम तौर ते सिहत लाइ नुक़सानकार न आहे, पर इहो ख़्यालु कजे त उनखे कीअं तयारु कयो वियो आहे, इन में शयूं कहिड़ियूं आहिनि, कहिड़े क़िस्म जी पती इस्तेमालु कई वई आहे ऐं कीअं इस्तेमालु करणु घुरिजे। इहे सभु शयूं हाज़मे जी कुझु बीमारियुनि जो सबबु बणिजी सघनि थियूं ऐं सिहत जे मसइलनि खे जनमु ॾेई सघनि थियूं। चांहि में कैफीन हूंदो आहे जेको तवानाई ऐं होशियारी ॾियारे थो, पर चांहि जो वधीक इस्तेमालु पेट में तकलीफ़, गड़बड़ ऐं ॿियनि हाज़मे जी बीमारियुनि जो सबबु बणिजे थो। मंझंदि जे वक़्तु चांहि जो वधीक इस्तेमालु निंड में ख़लल बि विझंदो आहे ऐं डिघे वक़्त ताईं ओजागे जो शिकार बणाए सघे थो। रुगो कैफीन ई न आहे जेका मसइलो बणिजे थी, पर चांहि जी आदत में रिफाइंड खंड बि वधीक नुक़सान ॾिए थी। चांहि जे पननि में केतिरा ई सिहत ॾींदड़ मुरकब हूंदा आहिनि, जीअं पॉलीफेनोल ऐं एंटी ऑक्सीडेंट वग़ैरह। इहे सभु फ्री रेडिकल्स जे करे पैदा थींदड़ ऑक्सीडेटिव दबाव खे घटाइण में मदद कंदा आहिनि। ही ऑक्सीडेटिव्स केतिरनि ई क़िस्मनि जे कैंसर खे रोकण में मदद ॾियनि था, पर खीर ऐं खंड वारी चांहि जो वधीक इस्तेमालु ट्राइग्लिसराइड जी सतह खे वधाए सघे थो, जेको हाई कोलेस्ट्रोल, शुगर, जिगर जी बीमारियुनि ऐं मादे खां सवाइ कैंसर जो ख़तरो वधाए थो। खंड ऐं खीर वारी चांहि जे वधीक इस्तेमालु बाबति केतिरियूं ई तहक़ीक़ूं थी चुकियूं आहिनि ऐं वधीक तहक़ीक़ूं कयूं पियूं वञनि। इन लाइ बहितर इहो आहे त ज़रूरत खां वधीक खीर वारी चांहि पीअण खां पासो कजे या जड़ी बूटियुनि जे इन्फ्यूजन ते क़ाइमु रहिजे, जंहिंमें वधीक एंटी ऑक्सीडेंट हूंदा आहिनि जेके केतिरियुनि ई बीमारियुनि खां बचाए सघनि था।